जी नाज़रीन, अव्हांखे ताज़ा तरीन ख़बर ॿुधाईंदा हालूं त ॾहरकी भरिसां माड़ी गैस फील्ड वटि बेरोज़गार नौजवान पारां लॻायल धरणे ते पुलिस पारां पहुची करे खेसि बदतरीन तशदुद कयो वियो आहे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करे जेल अमाड़ियो वियो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ताज़ा तरीन ख़बर ॿुधाईंदा हलूं त ॾहरकी खां, जिते ॾहरकी जी गैस फील्ड माड़ी गैस की फील्ड वटि जेके बेरोज़गार नौजवान पारां हिकु कैंप लॻाई वई हुई, जेके रोज़गार जे ख़ातिर, जंहिंजे मथां अॼु पुलिस कड़की पई ऐं जंहिंजे मथां आंसू गैस जो इस्तेमालु कयो वियो ऐं लठुनि जो पिण बि इस्तेमालु कयो वियो, जंहिंखे नौजवाननि खे गिरफ़्तार करे जेको आहे त जेल अमाड़ियो वियो आहे। जी नाज़रीन, वॾी इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हां खां आगाह कंदा हलूं, जेको ॾहरकी गैस फील्ड ते लॻल धरणे में जेको नौजवाननि ते तशदुद कयो वियो आहे ऐं उन्हनि खे जेल मोकिलियो वियो आहे।